बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमीर सीरिया प्रोग्राम वॉइस इट विद KTN न्यूज़ आऊं है लहरा निसार। नाज़रीन मूंखे यादि हूंदो त जाली डोमिसाइल्स वारो मामलो जेको आहे उहो पुराणो न आहे, हाणे उनखे काफ़ी टाइम थी चुको आहे, पर हिन वक़्त ताईं असांजे साम्हूं खोड़ सारा अहिड़ा केसिस अचनि पिया जंहिंमें इंकशाफ़ कया पिया वञनि त बाबा फलाणे जो जेको डोमिसाइल आहे उहो फेक आहे, उहो जाली आहे, उहो कंहिं ॿिए सूबे खां तालुक़ु रखे पियो, पर उहो उन वटि सिंध जो डोमिसाइल बि आहे। अव्हांखे यादि हूंदो त 8 जून 2020 ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में थियल ॼाणायल कमेटी जी रिपोर्ट साम्हूं आई हुई, जंहिंमें 154 केसिस साम्हूं आया हुया त ही जेके 154 केसिस आहिनि उहे कुझु ज़िलनि में जांच कई वई हुई, जंहिंमें घोटकी, जामशोरो, कंदकोट, कशमोर ऐं लाड़काना बि जेको आहे उहे शामिल हुया। सो 423 केसिस जी जांच कई वई हुई, जिते इहो इंकशाफ़ कयो वियो हुयो त कुझु जेके डोमिसाइल्स आहिनि उहे फेक आहिनि, जाली आहिनि, त उन मां 154 केसिस जेके आहिनि उहे साम्हूं आया हुया जेके जाली निकिता हुया। सो इहो अमल असांखे हिन वक़्त ताईं बि नज़र अचे पियो। असांखे मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि, जेके समाजी कारकुन हुजनि था या जेके इन्हनि अहिड़नि सीरियस मामलनि जी तहक़ीक़ कनि पिया, ऐं यकीनन इहा हिकु हक़ तलफ़ी जी ॻाल्हि आहे। इन में हक़ जेको आहे हिकिड़े इंसान जो खाधो पियो वञे, सो इहो तमामु ग़लति ॻाल्हि आहे। इट इज़ एब्सोल्युटली रॉन्ग। अव्हांखे यादि हूंदो कुझु ॾींहं अॻु में KTN न्यूज़ ते हिकु ख़बर हली हुई त अब्दुल समी काके पोटो जेके समाजी कारकुन आहिनि उन्हनि हिकु लिस्ट ठाही आहे, लिस्ट ऑफ सम ऑफ द कैंडिडेट्स जेके IBA वारी टीचर्स जी रिक्रूटमेंट टेस्ट में अपीयर थिया हुया, त उन्हनि जो चवणु आहे त 26 उम्मीदवार जेके मास्टरी जी टेस्ट में पास करे वरिती आहे, उन्हनि जो जेको डोमिसाइल आहे उहो जाली आहे। असल में उहे पंजाब जा आहिनि, पंजाब जो डोमिसाइल आहे, पर हू सिंध जो बि हुननि फेक डोमिसाइल ठाहे करे ऐं हिते इहे सीट्स हासिल करे वरितियूं आहिनि। सो इहो असां वधीक अब्दुल समी काके पोटो खां ॼाणींदासीं। ऐं वधीक जेकॾहिं ॻाल्हि कजे त असीं राब्तो करण जी कोशिशि कईसीं इस्माइल राउ साहिब सां, जेके मिनिस्टर फॉर बोर्ड्स एंड यूनिवर्सिटीज़ आहिनि। तमामु घणी कोशिशि कईसीं त हू अचनि हिन मामले ते ॻाल्हाइनि, पर हू असांखे टाइम कोन ॾेई सघिया। इनफैक्ट असांखे ॿिए मामले ते बि उन्हनि सां ॻाल्हाइणो हुयो, एकता ॾींहं जे हवाले सां। कुझु यूनिवर्सिटीज़ में मसइला हलनि पिया एकता ॾिहाड़ जे हवाले सां, जेको असां प्रोग्राम जी आख़िर में डिस्कस कंदासीं। सो शुरूआति असीं जाली डोमिसाइल्स तां कंदासीं त आख़िर ही छा थी रहियो आहे। यकीनन ही हक़ तलफ़ी थी रही आहे सिंधियुनि जी, जेके ऑब्वियसली जेके ॿिया डोमिसाइल्स खणी अचनि पिया ऐं उहे हिते सिंधियुनि जो हक़ खाई वञनि पिया, उन्हनि खे नौकरियूं वग़ैरह मिलनि पियूं। इनफैक्ट जेका 2020 में कमेटी ठही हुई त हुन में मुराद अली शाह साहिबु इहो चयो हुयो त जंहिंखे इन्हनि डोमिसाइल्स जी फेक डोमिसाइल जी बेसिस ते कुझु एडमिशन्स वठनि पिया यूनिवर्सिटीज़ में, उन्हनि जी दाख़िलनि खे रद्द कयो वियो। सो इहो बि असीं ॼाणींदासीं त छा रद्द कयो वियो आहे, इन्हनि फ़ैसिलनि ते केतिरे हद ताईं अमल कयो वियो, ऐं जेकॾहिं अमल कयो बि वियो हुजे हा त शायदि असांखे नज़र अची वञे हा। इहे कुझु ॾींहं अॻु में जेके इंकशाफ़ थियनि हा शायदि इहे साम्हूं न अचनि हा। सो तारीफ़ कराईंदी हलां महिमान जो मूंसां गॾु ज़ूम ते मूंखे जॉइन कयो आहे अब्दुल समी काके पोटो, जेके समाजी कारकुन आहिनि। हुननि कुझु ॾींहं अॻु KTN न्यूज़ ते असीं हुननि जी जेको आहे ख़बर हलाईसीं। हुननि जो चवणु हुयो त कुझु जाली डोमिसाइल ज़ाहिर थिया आहिनि। सो अब्दुल समी अस्सलाम वालेकुम, तमामु महिरबानी तव्हां जेको आहे KTN न्यूज़ खे टाइम ॾिनो। सो अब्दुल समी, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अवां हिन प्रोग्राम जे ज़रिए बि करणु चाहियो पिया। सो शुरूआति असीं हिन जाली डोमिसाइल जे हवाले सां कंदासीं त हीअ जेका रिसेंटली टेस्ट वरिती वई गवर्नमेंट ऑफ सिंध जे पारां, टीचर्स रिक्रूटमेंट टेस्ट IBA जे पारां वरिती वई, त अव्हांजो छा चवणु आहे त छा हिन में 26 उम्मीदवार जिन मास्टरी जी टेस्ट पास कई, छा उन्हनि जा डोमिसाइल्स फेक आहिनि? वालेकुम अस्सलाम। अभी सब खां पहिरियों मां शुरूआत कंदुमि ऐं शुरूआति में मां KTN जी समूरी टीम खे सलाम पेश कंदुमि। मां KTN न्यूज़ जी पूरी टीम जज़ लाइ जंहिं हिन एतिरे हिसास ऐं अहम मामले खे खयो आहे, ऐं तव्हांखे सलाम आहे, सल्यूट आहे। ऐं अॼु मां सभ खां पहिरियों पंहिंजो तारीफ़ कराईंदो हलां त मुंहिंजो नालो अब्दुल समी आहे। मां समाजी कारकुन सां गॾु मां सियासी कारकुन बि आहियां। मुंहिंजो तालुक़ु AWP अवामी वर्कर्स पार्टी सां आहे। असांजी पार्टी जो मंशूर जागीरदारी निज़ाम, सरमायादारी निज़ाम ऐं तबक़ाती निज़ाम जे ख़ात्मे जे लाइ आहे। असां वटि तासुबाती सियासत नाहे। सभु पंजाबी, पठान, मुहाजिर असांजा भाइर आहिनि, ठीकु आहे। सही आहे, बिल्कुलु। गैर इन खां त कोई इनकार कोन पियो करे, सही ॻाल्हि आहे। जिन गैर जेके बि असांजा गैर मक़ामी हितां जा बाशिंदा आहिनि, जेके असांजा लोकल न आहिनि, उन्हनि खे असांजे मक़ामी दोस्तनि जा हक़ ॾिना था वञनि, जेकी वॾी हक़ तलफ़ी आहे, वॾो ज़ुल्म आहे, नाइंसाफ़ी आहे। असां 2 सालनि खां मुसलसिल एहजाज कया आहिनि, रोडनि ते आया आहियूं, आवाज़ उथारियो आहे, पर हुकुमरान खे कन ते जुए कुझु बि न पई आहे। हाणे ताज़ो IBA तरफ़ां जेकी टेस्ट वरिती वई हुई JEST ऐं PST जी, इहा लिस्ट जॾहिं मां डाउनलोड करे मां चेक कयां पोइ त उहो ई फार्मूलो जेको NIC जो आहे, जेके NIC 4 खां शुरू नथा थियनि, मां चेक कया त घणा NIC मूंखे अहिड़ा मिलिया। पोइ जॾहिं मां उनजी जांच कयमि ऐं 26 उम्मीदवार मूंखे
पंजाब जो डोमिसाइल ऑनलाइन पोर्टल ते मां जेकी जांच कयमि त 26 उम्मीदवारनि जा डोमिसाइल उते बि ठहियल आहिनि ऐं सिंध में बि ठहियल आहिनि, ठीकु आहे। ठीकु। ऐं उन खां अलावा वरी जा वोट बि उते पंहिंजे इलाइक़े पंजाब में दाख़िल थियल आहिनि। जेके माण्हू गैर मक़ामी आहिनि जिन जी मां पुरज़ोर मज़म्मत कयां थो त ईअं न थियणु घुरिजे हा, पर अलाए छो IB ईअं कयो आहे, अलाए छो इदारा ख़ामोश आहिनि, का ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। जी अदी। अच्छा अब्दुल समी, असांखे इहो ॿुधाइजो तव्हां जेका हिन मामले में जांच इहा कीअं कई ऐं इहे 26 डोमिसाइल जेके सस्पेक्टेड आहिनि अव्हांजे साम्हूं इहे कीअं आया? छा हिन जो को प्रोसीजर ऑलरेडी ॿुधायो वियो आहे त असीं फेक डोमिसाइल्स खे रिकग्नाइज़ करे सघूं पिया? जी अदी ईअं आहे त मां पंहिंजे इलाइक़े जी पंहिंजे ज़िले जी लिस्ट डाउनलोड कयमि। मुंहिंजे घणनि दोस्तनि अप्लाई कयो हुयो त मां उन्हनि खे मां एडवांस में मुबारकूं ॾियां, ठीकु ठीकु आहे। उन हिसाब सां मां पंहिंजी लिस्ट डाउनलोड कई, चेक पियो कयां त NIC मूंखे कुझु ओपरा नज़र आया। हाणे नादरा जो जेको CNS स्मार्ट कार्ड जेको ठहियलु आहे, जेको CNS ठहियलु आहे, हाणे उन में जेके पहिरियां असांजा 5 अंग आहिनि उहो सॼो उन माण्हू खे तालके ते पुॼंदा आहिनि त हे कहिड़े तालके जो आहे। सूबे खां वठी ज़िल डिवीज़न खां वठी तालके खां वठी वञी UC ताईं उनखे पुॼाईंदा, ठीकु आहे। हाणे जेको 4 जो अंग आहे उहो सिंध सूबे सां तालुक़ु रखे थो। नंबर जेको 1 अंग आहे उहो KPK, नंबर 2 जेको आहे बलूचिस्तान, 3 पंजाब, 4 सिंध, ठीकु आहे। उन खां पोइ अॻिते ईंदो आहे डिवीज़न जो कोड। हाणे इहा त हिकिड़ी सिधी ॻाल्हि आहे, सभिनी खे ख़बर आहे। पंहिंजो हाणे अलाए छो पंहिंजो इदारा तमामु जेको आहे हिननि तमामु चुस्ती वरिती आहे, इदारनि को तहरुक न आहे वरितो, न का अहिड़ी का जांच थी आहे, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं मां उन्हनि जा NIC नंबर पंजाब जे ऑनलाइन डोमिसाइल पोर्टल ते जॾहिं मां उहो चेक कयमि त बिल्कुलु उन्हनि जा NIC उते ठहियल आहे, डुअल डोमिसाइल रखणु ॾोहो आहे। सो मां इन करे पंहिंजो आवाज़ु उथारियो त इहो हक़ तलफ़ी आहे असांजे नौजवाननि सां ज़ुल्म आहे, इहो न थियणु घुरिजे हा। ठीकु आहे, इन जो मतिलबु आहे त PRC सर्टिफिकेट्स ऐं डोमिसाइल जो जेको मिसयूज़ थी रहियो आहे हिन वक़्तु, ख़ैर इहो तव्हां इंकशाफ़ कयो पिया, पर छा अव्हां इन शइ खे प्रूफ इहो NIC जे ज़रिए ई प्रूफ करे सघिजे थो? इहा ॻाल्हि अव्हां अॻिते ताईं खणी विया आहियो? यकीनन इहा मीडिया ते त ॻाल्हि अची वई आहे, पर उन्हनि वैलिड अथॉरिटीज़ ताईं कीअं वञणु खपे? ॻाल्हि इहा आहे अदी, मां मुसलसिल जदोजहद इन मामले ते पियो कयां पोइ ऐं मां अञा तहक़ीक़ कयां पोइ, मुंहिंजी अञा तहक़ीक़ रहियल आहे। हाणे अदी ॻाल्हि इहा आहे त जेको मामिलो आहे जाली डोमिसाइल जो, ठीकु आहे। सिंध में PRC ठहंदी आहे, सिंध परमानेंट रेजिडेंस सर्टिफिकेट रूल्स 1971 जे तहत, ठीकु आहे। हाणे उन में इहा शइ वाज़े लिखियलु आहे क्लास नंबर 7 में, ठीकु आहे। क्लास नंबर 7 जो सबसेक्शन आहे 2, उन में लिखियलु आहे त कोई बि शहरी खे अगरि कंहिं ॿिए सूबे जो डोमिसाइल आहे त उनखे PRC सर्टिफिकेट नथो इशू कयो वञे, न कयो वेंदो उनखे जेसि ताईं त उहो पंहिंजो पहिरियों डोमिसाइल कैंसिल न कराए। हाणे हे जेके उम्मीदवार आहिनि हिननि जो डोमिसाइल हितां जो बि इशू थियलु आहे ऐं उतां जो बि इशू थियलु आहे, जेको कानूननि मुकमल जुर्म आहे। इन में अदालत सबूत जी बि साइटेशन आहिनि, मां उहे बि तव्हांखे कोट कंदो हलां। KT 2011 क्वेटा 21 पेज ते इन्होंने कोर्ट सगोरी मुकम्मल डिस्कस कयो आहे। उन में उम्मीदवार पशीन जो हुयो, पुलिस कांस्टेबल हुयो, उनजो DC जेको आहे सर्टिफिकेट कैंसिल कयो, उनजी अपील में हो कोर्ट में वियो। कोर्ट इहो चयो त तव्हां हितां जा रहायशी न आहियो ऐं जेको आहे सो इहा हक़ तलफ़ी आहे मक़ामी माण्हुनि जी। इन करे जेके DC तव्हांजा डोमिसाइल कैंसिल कया आहिनि उहो फ़ैसिलो सही आहे, असां फ़ैसिलो बरक़रार रखूं। कोर्ट जी घणी साइटेशन्स मौजूदु आहिनि इन मामले ते। जी अदी ठीकु आहे, अव्हां ही कानून खे बि कोट कयो पिया त जाली जेको आहे ॿिनि सूबनि जो डोमिसाइल माण्हू नथो रखी सघे, त हिकु ऑब्वियस ॻाल्हि आहे, पर अव्हांखे हुकूमत इन मामले में छो सीरियस न पई नज़र अचे? यकीनन इहो मामिलो एग्ज़िस्ट करे पियो तॾहिं 2020 में इहे सभु ॻाल्हियूं साम्हूं आयूं, कमेटी बि ठही, वॾे वज़ीर मुराद अली शाह हिकु एक्शन बि वरितो, पर कमेटी में जेके ॻाल्हियूं हुयूं छा उन्हनि ते अमल थींदे अव्हांखे नज़र अचे पियो? न अदी बिल्कुलु बि न। जेतिरा केसिस आहिनि, हाणे तव्हां हिकिड़ो अंदाज़ो लॻायो त 26 उम्मीदवार जेके जिन जो NIC नंबर सां मां ट्रैक कयो, जिन जो प्रूफ मां वटि आहे, 26 उम्मीदवार लधा आहिनि जिन जा जेके पास उम्मीदवार आहिनि जिन जो जेको डोमिसाइल जेको आहे डुअल ठहियलु आहे, ठीकु आहे। उन खां पोइ अलावा मां हिकु ॿी लिस्ट ठाही आहे जंहिंमें 162 शकी उम्मीदवार आहिनि जिन जा सबूत मां वटि कोन्हनि, हुकूमती इदारा उनजी तहक़ीक़ कनि। हाणे अंदाज़ो लॻायो लॻभॻि 200 माण्हू हिकिड़ी IPT टेस्ट में पास थिया आहिनि ऐं उम्मीदवार लखनि में अप्लाई कयो हुयो। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त केतिरा उम्मीदवार जाली में डोमिसाइल सां अप्लाई कयो हुयो ऐं उन्हनि हुयो डोमिसाइल। ठीकु आहे, सो अव्हांखे किथे कोताही नज़र अचे पई? जी समी, अव्हां वटि आवाज़ अचे पियो असांजो? कोताही आहे, हा अदी आवाज़ बिल्कुलु तव्हांजो अचे थो। अदी मुकमल कोताही आहे इदारनि जी। ॾिसो न, असांजा इदारा सिर्फ़ु कमेटी जोड़ण ताईं महदूद आहिनि। कमेटी जुड़े थी, उन खां पोइ का प्रोग्रेस कोन्हे, कुझु का ख़बर कोन थी पवे अवाम खे त छा थिए थो छा नथो थिए।
डोमिसाइल कैंसिल थियनि था त उहे रिकॉर्ड ते अचनि, प्रोसीडिंग जेकी थियनि थियूं त उहे रिकॉर्ड ते अचनि, पर हिन वक़्तु असांखे का ख़बर न आहे पई ऐं असांजे हक़नि ते पिया धाड़ा लॻंदा अचनि था जीअं लॻंदा आया आहिनि। जी अदी जी जी ठीकु आहे सभी, पर कोताही जे हवाले सां पुछणु पई चाहियां, जेकॾहिं अवां वटि आवाज़ मुंहिंजो क्लियर अचे पियो, त कोताही अव्हांखे हुकूमत में नज़र अचे पई, छो त जेका लास्ट टाइम कमेटी ठही हुई उन जेका रिपोर्ट पेश कई हुई त उन में कमिश्नर्स खे जेको आहे ज़िम्मेवार करार ॾिनो वियो हुयो। सो अवां छा पिया सम्झो त इहा कमिश्नर्स जी ज़िम्मेदारी आहे त हू सही सां परफॉर्म कोन कनि पिया ऐं आराम सां जेको आहे जाली डोमिसाइल ठाहे ॾियनि पिया, त किथे अव्हांखे स्पेसिफिकली कोताही नज़र अचे पई, छो त यकीनन अवां इन शइ ते कमु कयो आहे। अदी ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु हुकूमत जी कोताही आहे। सभ खां पहिरियों ॻाल्हि चऊं था त जाली डोमिसाइल ठहे कीअं थो। जाली डोमिसाइल ठहे ईअं थो त जेके DC ऑफिस जे ॿाहिरां जेके वेठा आहिनि, उनजा एजेंट वेठा आहिनि, जेके उन खां ॿ रुपया वठनि था ऐं उनखे डोमिसाइल ठाहे ॾियनि था, ठीकु आहे। उन खां अलावा क्लर्कल स्टाफ जेको फील्ड इंक्वायरी कोन थो करे, अगरि फील्ड इंक्वायरी कनि, अगरि उहो फील्ड में वञनि ॾिसनि त वाकई हिनजी रिहाइश आहे या न आहे ऐं हिन वटि इमूवेबल प्रॉपर्टी आहे या न आहे, स्वीगेज जा बिल यूटिलिटीज़ बिल हिन जे नाले ते आहिनि या न आहिनि, त ॻाल्हि पजरी थी पवंदी, ठीकु आहे। इहे डोमिसाइल जाली ठहंदा ईअं। हाणे रही ॻाल्हि प्रीवियस डोमिसाइलनि जी, त जेके प्रीवियस डोमिसाइल ठही विया आहिनि उनजो छा थिए त अॼु हे मसइलो सिर्फ़ु सिंध सां न आहे, हे मसइलो बलूचिस्तान सां बि आहे। पर बलूचिस्तान जी जेकी हुकूमत आहे उहा पंहिंजे अवाम सां सिंसियर आहे, उन्हनि पंहिंजा एफर्ट्स वरिता आहिनि, उन्हनि जाली डोमिसाइल कैंसिल कया आहिनि ऐं उन खां अलावा उहा इंक्वायरी जेको आहे FIA इंक्वायरी कई आहे, मां तव्हांखे ॾेखारियां थो डॉक्यूमेंट, ठीकु आहे। हे FIA जेको आहे सो हिन में इन्वॉल्व थियल आहे त जेको आहे सो इहे जाली बोगस डोमिसाइल जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। DC जेको आहे पब्लिकेशन कई आहे अख़बारुनि में त जंहिंजा डोमिसाइल ठहियल आहिनि अची पंहिंजा वेरीफाई कराए हिकु दफ़ो ॿीहर, ठीकु आहे। त असां वटि अहिड़ी काई कुझु बि कोन्हे जेसिताईं असां हर मामले ते मतिलबु जॾहिं वैकेंसी अचे त असांजो सोशल वर्कर निकिरी ॿाहिरि एहतजाज करे, उन खां पोइ 4-5 डोमिसाइल कैंसिल थियनि, वरी चुप, वरी अला ख़ैर सलाह। हाणे ईअं त कोन हलंदो, इदारनि खे पंहिंजो कमु करणो पवंदो ऐं उहो लाज़मी पंहिंजो कमु कंदा। मां इहो सम्झणु पई चाहियां, जी जी इहो असां सम्झणु पिया चाहियूं त हाणे तव्हां हिन मामले खे अॻिते कीअं खणी वेंदो, छो त यकीनन इहो आवाज़ तव्हीं बिल्कुलु बजा पिया उथारियो, पर इनखे कीअं अॻिते खणी वेंदो, कीअं अथॉरिटीज़ ताईं जेको आहे ॿुधाईंदो। कोशिशि त असीं बि कईसीं मुख़्तलिफ़ मिनिस्टर सां कॉन्टेक्ट करण जी, पर हुननि असांखे जवाबु कोन ॾिनो, अलाए छो हू हिन मामले ते ॻाल्हाइण खां अवॉइड कनि पिया। सो इनखे तव्हां अॻिते कीअं खणी वेंदो? अधी ॻाल्हि इहा आहे त अवॉइड न करे कनि था त उहो सम्झनि था त हिते ग़लती आहे, हिते ग़लतान थियो आहे, ग़लती न बल्कि ग़लतान थियो आहे, उहो सम्झनि था। हाणे जे हिन मामले में हथु विझनि था त हे एॾो वॾो मामिलो आहे, एॾो वॾो मामिलो आहे जो चङा भला ऑफिसर डिसमिस थी सघनि था, ठीकु आहे। हे एतिरो वॾो मामिलो आहे। बाक़ी रही ॻाल्हि इहा त हिन मामले खे मां कीअं थो परसूं कयां, मां पंहिंजी तंज़ीम AWP जे उहिदेदारनि सां राब्ते में आहियां ऐं उन खां अलावा ॿी सियासी समाजी तंज़ीमुनि सां राब्ते में आहियां। असीं कोशिशि कंदासीं। उन्हनि जी तरफ़ां छा रिस्पॉन्स पियो अचे अव्हांखे? हा बिल्कुलु उहिदेदारनि असांखे रिस्पॉन्स ॾिनो आहे त असां हिकिड़ी मीटिंग कोठाए ऐं बिलख़ुसूस उहे उमेदवार जेके उमेदवार आहिनि IBA JST PST जा, उन्हनि खे मिलाए करे असां एजाज़ तरफ़ वेंदासीं। इहो असांखे रिस्पॉन्स मिलियो आहे। इन खां अलावा कोर्ट जो ऑप्शन असां वटि आहे ई आहे, पर मसइलो इहो आहे त कोर्ट जे ऑप्शन में असांखे हिकिड़ो साइड इफेक्ट मिले थो। साइड इफेक्ट इहो आहे त असां कोर्ट में अगरि वञूं था ऐं कोर्ट हिन टेस्ट खे ई कलदम करार ॾिए थी त इहे जेके असांजा सिंधी नौजवान जेके मक़ामी दोस्त असांजा जेके पास थिया आहिनि, उन्हनि सां वरी नाइंसाफ़ी थींदी। ठीकु आहे। अच्छा, लास्ट टाइम जेका वॾे वज़ीर जी सदारत हेठि हुननि जेको आहे काफ़ी हिन शइ ते डिस्कशन बि कयो हुयो, जेका कमेटी बि ठही हुई, त उन में ठीकु आहे हुननि ॻाल्हि कई त जेके जाली डोमिसाइल जी बेसिस ते जिन शागिर्दनि खे एडमिशन्स मिलिया आहिनि या नौकरियूं मिलियूं आहिनि, उन्हनि एडमिशन्स खे रद्द करिणो आहे ऐं जॉब्स मां कढणो आहे, त उहो अव्हांखे किथे थींदे नज़र आयो? अदी बिल्कुलु बि न, बिल्कुलु बि अदी अहिड़ी का शइ, का प्रोग्रेस नज़र कोन थी अचे असांखे, ठीकु आहे। सो इहो वॾो ज़ुल्म आहे त हिकिड़ी कमेटी जुड़े थी, पर कमेटी खे लिखियो बि वञे थो, मां वटि सभु डॉक्यूमेंट आहिनि, कमेटी खे लिखियो बि वियो आहे त तव्हां प्रोग्रेस रिपोर्ट 7 ॾींहंनि जे अंदरि ॾियो या 10 ॾींहंनि 15 ॾींहंनि जे अंदरि ॾियो, पर कमेटी कोई बि रिस्पॉन्स कोन थी थिए, नथी थिए। त इहा त वरी नाजाइज़ी आहे, ज़ुल्म आहे। हाणे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त इदारा अलाए छाजे करे ख़ामोश आहिनि। जी बिल्कुलु। अच्छा, इहो अव्हांखे पर्टिकुलरली सिंध में ई नज़र अचे पियो, जीअं अव्हां बलूचिस्तान जी ॻाल्हि कई त ठीकु आहे उते बि इहो मामिलो आहे, पर उते प्रॉपर इंक्वायरी कई पई वञे, त हिते छा इंक्वायरी बि ठीकु कोन कई पई वञे? न अदी बलूचिस्तान में ॾिसो न, बलूचिस्तान जो अवाम सुजाग आहे, उतां जा माण्हू उते आवाज़ उथारनि था, उतां जेके डिप्टी कमिश्नर्स आहिनि उन्हनि पब्लिकेशन्स कयूं अख़बार में त जंहिंजा डोमिसाइल बि फेडरल इदारे जा जेके बि फेडरेशन जा जेके बि एम्प्लॉइज़ आहिनि अची पंहिंजा डोमिसाइल वेरीफाई कराए वञो, ठीकु आहे। ऐं जंहिंजा बोगस निकिरनि था उन खां पोइ उन इदारे खे ख़त लिखनि था त फलाणे जो असां जेको डोमिसाइल कयो आहे सो हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे जेको कयो, ठीकु आहे। उहे सभु रिकॉर्ड मां वटि आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि त सिंध में
डिप्टी कमिश्नर कश्मीर कंदो कोर्ट आहे, मां हिनखे सलाम थो पेश कयां। इन 1 अक्टूबर 2021 जेको आहे सो डोमिसाइल कैंसिल कयो आहे, प्लस में अच्छा SSP खे रिक्वेस्ट कई मथां FIR कटी वञे। ठीकु आहे, मतिलबु हे एक्शन्स मां वरिता प्रूफ वञनि आहिनि। पिया। जी जी, जी इहो छा जो प्रूफ जी, हे ॾेखारियो पिया? डिप्टी कमिश्नर कश्मीर कंदो कोर्ट जेको आहे ठीकु हिकिड़ो आहे, डोमिसाइल कैंसिल कयो आहे, ऐं उन खां पोइ SSP खे रिक्वेस्ट कई आहे त हिन जे मथां FIR कई वञे। अच्छा ठीकु अच्छा, आहे, हे लेटर नंबर आहे। जी दी, ठीकु आहे, इहे एक्शन्स बि जेके आहिनि वरिता वञनि पिया, पर उन बावजूदि बि असांखे सिर्फ़ु ठीकु हिकिड़ो आहे, मूंखे इहो एक्शन मिलियो आहे सिंध में, ऐं रिसेंटली लास्ट मंथ इहो एक्शन थियो आहे। उन खां अलावा ॿियो कोई एक्शन कोन मिलियो आहे। उन खां अलावा कोई तस्वीर तादाद आहे, हज़ारनि जी तादाद में जाली डोमिसाइल थियल आहिनि, हज़ारनि जी तादाद में। उन लाइ हिकिड़ी वॾी इंक्वायरी थियणु खपे। अच्छा, अव्हांखे केरु इन्वॉल्व थींदे नज़र अचे पियो? छा एॾो इहो आसान अमल आहे फेक डोमिसाइल्स ठाराइण, या इन में बाक़ाइदा को पावरफुल माण्हू हुजे उहो ई ठाराए थो सघे, या इहा वॾी आसान ॻाल्हि आहे त तव्हां वियो ऐं फौरन सां तव्हां ठक सां जेको आहे जाली डोमिसाइल जेको आहे ठाराए छॾियो? या किथां अॼु शइ डेवलप थी आहे? ॿई सूरतूं आहिनि। इन्फ्लुएंस बि आहे, ठीकु आहे, पॉलिटिकल इन्फ्लुएंस बि आहे, ऐं उन खां अलावा जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि उन्हनि जो इन्फ्लुएंस बि आहे। ऐं उन खां अलावा हिकिड़ी ॿी शइ मां तव्हांखे अॼु ॿुधायां जी जी, त हिते डोमिसाइल जे जेके आहिनि, हाणे तव्हां अगरि डोमिसाइल इहे वेरीफाई थियनि त मां इहो बि ज़िमेदारी सां चवां थो त इन डोमिसाइल जो रिकॉर्ड ई कोन मिलंदो। अच्छा मक़सदु इहो आहे त उन ते स्टैम्प इफेक्ट लॻल आहिनि। ठीकु आहे, ठीकु आहे, अच्छा रिकॉर्ड ई न मिली सघंदो। अच्छा, इहो बि क्लियर कंदा जी हलिजो, बिल्कुलु। यकीनन काफ़िनि माण्हुनि खे त ख़बर हूंदी त माण्हू जाली डोमिसाइल छो ठाराईंदो आहे। जेकॾहिं अव्हां आसान लफ़्ज़नि में ॾिसंदड़नि खे बि सम्झाए सघो, यकीनन हीउ प्रोग्राम जेको आहे मचौरी माण्हू ॾिसंदा आहिनि, पर पोइ बि पंहिंजे लफ़्ज़नि में ॿुधाए छॾियो त जाली डोमिसाइल्स सां फ़ाइदो कहिड़ो थींदो आहे जो माण्हू एतिरी तादाद में ठाराइनि पिया, ऐं इन सां हक़ तलफ़ी कीअं थिए पई? असल जेकी मां तव्हांखे साइटेशन नमूने ॿुधायमि PLD में, उन में असांजे मौजूद जज साहब जेको आहे उहो डोमिसाइल हिकिड़ो डिस्कस कयो आहे। उन चयो आहे त डोमिसाइल हिकिड़ी शहरियत आहे, ऐं उहो सिटीज़नशिप एक्ट में उहो लफ़्ज़ आहे ई कोन। ठीकु आहे, डोमिसाइल जो मक़सदु आहे तव्हांजो रहायशी रहाकू, ऐं पाकिस्तान जो जेको रहायशी आहे उहो डोमिसाइल किथां बि रखी सघे थो। असुल जेको इशू आहे उहो आहे फेक PRC, जेके असांखे नौकिरी मिलंदी आहे, जेके असां चवंदा आहियूं फॉर्म D, PRC फॉर्म D। असल इशू उहो फेक ठहे थो। हाणे फॉर्म D ठहण जे लाइ लाज़मी आहे त माण्हू खे उन ज़िले जो डोमिसाइल हुजे। ठीकु आहे, ऐं अगरि उहो ॿिए ज़िले जो या ॿिए सूबे जो डोमिसाइल रखे थो त उनखे परमनेंट रेजिडेंट सर्टिफिकेट जारी नथो कयो सघिजे। सम्झो था आदि? ऐं हे माण्हू जेके आहिनि फेक डोमिसाइल PRC इन करे ठाराईंदा आहिनि ताकी हे असांजा इलाइक़ा बैकवर्ड एरिया आहिनि, हिते लिटरेसी रेट तमामु घटि आहे, ऐं हिते उहो फ़ाइदो वठंदा आहिनि। असांजी जेकी सीटूं मिलंदियूं आहिनि सिंध खे, त उनजो हे फ़ाइदो वठंदा आहिनि त असांखे डबल फ़ाइदो मिले, असां पंजाब में भी अप्लाई करे सघूं ऐं असां सिंध में भी अप्लाई करे सघूं, पोइ जाते भाग। ठीकु आहे, अच्छा इन में असीं हुकूमत खे त ज़िम्मेवार जेको आहे ठहिरायूं था, त उहे उन्हनि जी बि सही सिधी जेको आहे उहा ज़िम्मेदारी आहे, या जेके कमिश्नर्स वग़ैरह आहिनि जिन जो कमु आहे उन्हनि जी ज़िम्मेदारी आहे। पर जेके ठाराइण पिया अचनि डोमिसाइल, त यकीनन उन्हनि ते बि त ज़िम्मेदारी अचे पई न, त हू इहो एतिरो वॾो क़दम कीअं खणणु वञनि पिया? इन में त इनफैक्ट आउं बि खोड़ सारनि वालिदैन खे बि ॾिठो आहे, तूं पंहिंजे ॿारनि जा जाली या डबल डोमिसाइल जेके वॾे मज़े सां ठाराईंदा आहिनि, त इन्हनि में उहे बि त ज़िम्मेदार आहिनि न। अॼु ॻाल्हि इहा आहे त असां वटि कानून साज़ी कोन्हे। जी बिल्कुलु, उनजे करे इहो सभु थिए पियो, सही ॻाल्हि आहे। कानून साज़ी कोन्हे। हाणे सिटीज़नशिप एक्ट में लिखियलु आहे जेको कंसीलमेंट करे थो, जेको बि मतिलबु पंहिंजो इंफॉर्मेशन लिकाए थो ऐं डोमिसाइल ठाराए थो, बोगस डोमिसाइल, उन जी सज़ा कुल 6 महीना आहे। हाणे 6 महीना सज़ा त माना उनखे परवाह ई कोन्हे। ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंध परमनेंट रेजिडेंस सर्टिफिकेट रूल्स जेको 1971 आहे, जंहिंजे तहत असांखे PRC जारी कई वेंदी आहे। हाणे इहा जेकी PRC आहे, मां तव्हांखे वॾी हैरतकुन ॻाल्हि थो ॿुधायां त इहा जेको आहे इहा ठही आहे मार्शल लॉ जे दौर में। ठीकु आहे, ठीकु, हाणे इन जो जेको तव्हां मथे पढ़ंदव, चए थो त इन प्रेजेंस ऑफ मार्शल लॉ प्रोक्लेमेशन ऑफ 25 मार्च 1969 deed with provisional constitutional order and the exercise of all powers enabling him in that behalf, the governor of Sindh and martial law administrator zone D is pleased to frame the following rules. हाणे जेकी PRC असांजो कानून जेको जुड़ियल आहे उहो मार्शल आहे। मार्शल लॉ करो ख़तमु थी वई आहे। असां अञा उन कानून ते हलूं था। असांखे कानून साज़ी करणु खपे। असेंबलियूं आहिनि, लेजिस्लेटिव इदारा आहिनि, उहे वेहनि ते कानून साज़ी कनि, इन ते सज़ाऊं रखनि, बिल्कुलु कानून साज़ी थियणु खपे, छो त इहे पाबंदी लॻाइनि इन्हनि ते। त एब्सोल्युटली इदारनि खे पंहिंजो भरपूर कमु करणु खपे। वॾी महिरबानी अब्दुल समी, अवी मुख़्तलिफ़ प्रूफ सां गॾु आहियो, मुख़्तलिफ़ डॉक्यूमेंट्स तव्हां पेश कयूं। जी जी, कुझु चवणु चाहियो पिया?
अॼु हिकिड़ी ॿी शइ ॻाल्हि जी कयां, अॼु ख़ैबर पख्तूनख्वा मां न्यूज़ हले थी जी त उन्हनि जेको आहे गैर सूबे मां ईंदड़ फ़क़ीरनि खे बि ॿाहिरि था कढनि। अच्छा ठीकु आहे, त ओके जेके गदागर आया आहिनि, जेके फ़क़ीर आया आहिनि गैर सूबे मां, उन्हनि खे बि उहो ॿाहिरि था कढनि। पर असां वटि हालत इहा आहे त असां उन्हनि खे जेको आहे डोमिसाइल ॾेई करे, PRC ॾेई करे उन्हनि खे नौकरियूं था ॾियनि। जी बिल्कुलु असीं ऐं हिन इन खां इशू खे अलावा बि वरी बि उथारींदासीं, वरी बि हाईलाइट कंदासीं ऐं वरी कोशिशि कंदासीं त असीं उन्हनि अथॉरिटेरियन्स खे दावत ॾियूं जेके मिनिस्टर्स हिन टॉपिक खे सम्झनि बि अथा, जिते उन्हनि खे ॻाल्हाइण बि खपे। उन्हनि सां वरी असीं राब्तो यकीनन कंदासीं, छो त अॼु बि असीं काफ़ी उन्हनि सां राब्तो करण जी कोशिशि कईसीं। सरदार शाह साहब हुजनि, आजिज़ धामरा हुजे या इस्माइल राव हुजे, पर हुननि इन टॉपिक ते ॻाल्हाइण जे लाइ वी डोंट नो त छो अवॉइड कयो आहे। सो असीं वरी इन इशू खे यकीनन उथारींदासीं, छो त हीउ इशू तमामु अहम आहे त ही जेके जाली डोमिसाइल्स ठहनि था, इहे जेके शहरी आहिनि, जेके सिंधी आहिनि, जंहिं बि सूबे में ठहनि था, यकीन उन्हनि जो हक़ खाधो पियो वञे, इहो तमामु ग़लति आहे, हक़ तलफ़ी थी रही आहे। सो हुन ते एक्शन वठणु तमामु ज़रूरी आहे। अव्हां जे ॻाल्हियुनि सां कुझु बि न थींदो। अव्हां जी जेकॾहिं अहिड़नि इशूज़ ते सियासत थींदी पए या का तवजा न ॾिनी वेंदी, त ऑब्वियसली जेके रिज़ल्ट्स आहिनि उहे तमामु ख़तरनाक थींदा। यकीनन जंहिं सूबे में माण्हू रहनि था उन्हनि जो हक़ उन खां पहिरियों आहे। ऐं जीअं अब्दुल समी बि ॻाल्हि कई त चाहे सिंधी, बलोच या कंहिं बि सूबे सां तालुक़ु रखंदड़ माण्हू हुजे, असीं सभु भाइर भेनर आहियूं, हुन में कंहिं बि तज़ाद जी ॻाल्हि कोन आहे। पर ॻाल्हि हक़ जी अचे पई त जितां जा अव्हां रिहाइशी आहियो, अव्हां जो हक़ पहिरियों आहे, उहो अव्हां डिज़र्व पिया कयो, अव्हां खे मिलणु खपे। हिन में हुकूमती ज़िम्मेदारी वॾे लेवल ते अचे पई त उहे हिन अहम मामले ते जेको आहे तवजा ॾियनि। सो नाज़रीन, हिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं पिया, ब्रेक खां पोइ हिकु ॿिए अहम टॉपिक सां हाज़िर थींदासीं। सो सी यू आफ्टर अ ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां अॻु में असीं जारी डोमिसाइल्स बाबति डिस्कस करे रहिया हुआसीं ऐं हाणे आख़िरी सेगमेंट में आउं हिकु इशू त ख़ैर नथो चइजी सघिजे, पर हा इशू उन हवाले खां ज़रूरु चई पई सघां। रवैया जॾहिं इंसाननि जा ख़राबु थी वेंदा आहिनि त यकीनन पोइ हुन ते ॻाल्हाइण त ठहंदो आहे। सो एकता ॾिहाड़ो अव्हांखे यकीनन यादि आहे त असीं हर साल कीअं डिसंबर जे पहिरें हफ़्ते में सेलिब्रेट कंदा आहियूं। ऐं जेतोणीकि शागिर्दनि जी ॻाल्हि आहे, मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में शागिर्द बि हिन ख़ूबसूरत दिहाड़े खे जेको आहे सेलिब्रेट कंदा आहिनि, पंहिंजी सक़ाफ़त बाबति खोड़ जेको आहे शोर शराबो बि कंदा आहिनि, मज़ो बि वठंदा आहिनि। मतिलबु काफ़ी जोश ऐं जज़्बे सां ओवरऑल पाकिस्तान में जिते जिते सिंधी आहिनि, सिर्फ़ु पाकिस्तान में ई न बल्कि समूरी दुनिया में जिते जिते सिंधी रहनि पिया, उहे इन खे मल्हाईंदा आहिनि। त इन जो आई डोंट थिंक सो त ॿोली सां को तालुक़ु आहे। जेके बि सिंधी सिंध में रहनि था, चाहे उर्दू स्पीकिंग हुजनि, पंजाबी हुजनि, उहे इन दिहाड़े खे जोश ऐं जज़्बे सां सेलिब्रेट कंदा आहिनि। त असीं हिकु मामिलो असांजी अखियुनि अॻियां गुज़रियो आहे त कुझु यूनिवर्सिटीज़ में शागिर्दनि खे एकता ॾिहाड़ो सेलिब्रेट करण जी इजाज़त न पई मिले। ऐं अॼु बि आउं हिकु यूनिवर्सिटी जे स्टूडेंट एडवाइज़र डॉक्टर आसिम सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई, उन्हनि सां हिन मामले बाबति। जेके स्टूडेंट एडवाइज़र आहिनि जीअं यूनिवर्सिटी जा डॉक्टर आसिम, त हुननि जो रवैयो तमामु मूंखे ख़राबु लॻो त उहे हिकु फीमेल सां ॻाल्हाइनि पिया, जंहिं तरीक़े सां उहे ॻाल्हाइनि पिया दैट वॉज़ नॉट सूटेबल। त उन्हनि फ़ौरन सां फ़ोन पे कटे छॾी ऐं उन्हनि खां पुछणु चाहियो पए त छा मामिलो आहे ऐं छो इजाज़त न पिया ॾियो। त आराम सां बि ॻाल्हि करे सघिजे पई त भई हीउ मामिलो आहे या जेको आहे त कोविड हले पियो, उनजी वजह सां कोई बि रीज़न ॾेई सघनि पिया। त हू रड़ियूं करे त हीउ त को इशू ई न आहे, अव्हां छो हिनखे हाईलाइट पिया कयो। पर हुनजा रवैया ॾिसी करे असांखे लॻो त इन टॉपिक ते ज़रूरु असांखे ॻाल्हाइणु खपे। ऐं KTN न्यूज़ ते बि मुख़्तलिफ़ ख़बरूं इन मामले सां हलनि पियूं। सो हिन वक़्तु मूंखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे सादिया जावेद साहिबा, जेके पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखनि पियूं, पाण MP आहिनि ऐं सिंडिकेट मेंबर आहिनि कराची यूनिवर्सिटी जूं। ऐं ॿी तरफ़ मूंखे स्टूडियोज़ में जॉइन कयो आहे सिंधी शागिर्द सथ जो जेको तंज़ीमी सरबराह आहे ज़ाहिर महेसर। ज़ाहिर साहब, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग अस इन द स्टूडियोज़। सादिया साहिबा, मैं आपसे शुरुआत करना चाहूँगी। सबसे पहले तो बहुत शुक्रिया कि आपने प्रोग्राम में टाइम निकाला इस अहम टॉपिक पे बात करने के लिए। तो सादिया साहिबा, क्या ऐसा हो रहा है कि कुछ यूनिवर्सिटीज़ में जो ये एकता डे, यकीनन जो स्टूडेंट्स होते हैं वो चाह रहे होते हैं इस तरह की सरगर्मियाँ होना, और ये बात भी अंडरस्टैंडेबल है कि चूँकि जब से कोविड आया है तो इस तरह की सरगर्मियाँ जो है वो डिले होती हुई हमें नज़र आई हैं, पोस्टपोन होती रही हैं या नहीं होती, और अगर होती भी हैं तो उसमें तादाद का बड़े पैमाने पर ख्याल रखा जाता है। तो आप कैसे देखती हैं इस मामले को? क्या ऐसा वाकई हो रहा है कि मना किया जा रहा है कि उनको बिल्कुल भी सेलिब्रेट ही नहीं करना? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक तो सबसे पहले जो हम पहले हफ्ते में दिसंबर के एकता डे सेलिब्रेट करते हैं या सिंधी कल्चर डे सेलिब्रेट करते हैं, उसकी बुनियाद पाकिस्तान पीपल्स पार्टी के दौर में रखी गई थी, जिस वक्त प्रेसिडेंट आसिफ अली जरदारी साहब की टोपी और अजरक का मजाक उड़ाया था कुछ टेलीविजन ने, और उस वक्त KTN के ही प्लेटफॉर्म से सबसे बड़ी वो हुई थी, इवेंट हुआ था। तो देखें, पीपल्स पार्टी ऐसे
किसी कल्चर डे बज़ाहिर एक पार्टी के तौर पर उसके खिलाफ नहीं है। अच्छा, दूसरी बात जो आपने स्टूडेंट एडवाइजर के रवैये की बात की है वो मैंने सुनी है और मैं ज़रूर उनसे आसिम साहब से राब्ता करूंगी और उनसे पूछूंगी और उनसे मैं कहूंगी कि वो अपने रवैये को दुरुस्त करें। ठीक है, कोई भी वजूहात हो सकती हैं, बिल्कुल कोई भी वजह हो सकती है, एडमिनिस्ट्रेशन का के पास कोई भी अगर रीजन है और कोई सवाल पूछ रहा है उसका जवाब देना चाहिए, बदतमीजी नहीं करनी चाहिए। तो मैं आपने क्योंकि शिकायत नहीं की लेकिन आपने शो में बात की है तो मैं जरूर उनसे ये बात पूछूंगी। बिल्कुल, क्योंकि अब जो आपने तीसरा अहम सवाल रखा है, लेकिन जहां तक, क्योंकि मैंने कराची यूनिवर्सिटी से पढ़ा है, मेरे लिए बहुत एजाज की बात है कि मैं उनके एलुमनाई भी हूँ और मैं सिंडिकेट मेंबर भी हूँ। अच्छा, ये जो मुझे जहां तक पता है कि कोई भी अगर इवेंट करना होता है तो उसके लिए कोई डिपार्टमेंट इंडिविजुअल जाके दरखास्त नहीं दे सकता, कोई डिपार्टमेंट उसको सपोर्ट करता है कि हम ये इवेंट रखना चाहते हैं और ये इवेंट होना चाहिए, तो मेरा हाल से यूनिवर्सिटी इंतजामिया उसकी इजाजत देती है। एज अ स्टूडेंट मैं जाके दरखास्त दूं कि जी मैं ये इवेंट करना चाहती हूँ, तो मुझे लगता है जहां तक मेरी नॉलेज, अगर कोई तब्दीली आ गई है कानून में तो वो मुझे नहीं पता, जहां तक मेरी नॉलेज है मैं वो अपनी बात कर रही हूँ। हो सकता है मैं गलत भी हूँ, मैं ये नहीं कह रही हूँ, लेकिन जब मैं स्टूडेंट थी तो जब तो यही था। ठीक है जी जी। अच्छा, दूसरी बात ये है कि सिंध का जो इदारा यूनिवर्सिटीज एंड बोर्ड जिसके अंडर यूनिवर्सिटीज आती हैं, उनका एक सर्कुलर है, क्योंकि आपने भी कहा और मुझे भी पता है कि दूसरे सूबों में कल्चर डे हुए हैं और उसमें बदतमीजी हुई है, लड़ाई झगड़ा हुआ है और उसमें पुलिस एक्शन तक हुआ है। पंजाब यूनिवर्सिटी का बहुत रीसेंट वाकया है। तो उसके बाद से एक सर्कुलर आया हुआ है कि जी बगैर एकेडमिकल उसके कोई इवेंट नहीं होना चाहिए, जो मेरी नॉलेज में है। अब देखिए, उन्होंने उन वाकयात को नजर में रखते हुए वो किया होगा, लेकिन अगर इसके अलावा यूनिवर्सिटी के पास कोई वैलिड रीजन है कि जी हमने इस वजह से ये काम नहीं होने दिया है, तो वो स्टूडेंट्स को मुतमईन करना एडमिनिस्ट्रेशन की जिम्मेदारी है, वो उनको मुतमईन करना चाहिए। और क्यों, बिल्कुल आपकी बात सही है कि कोविड आया, कोविड की वजह से तमाम एक्टिविटीज को रोक दिया गया और अभी भी शायद इस इवेंट को रोकने के लिए कोविड की ही उन्होंने वो की है कि जी कोविड है और उसकी वजह से हम पब्लिक इवेंट्स की इजाजत नहीं दे रहे हैं। ठीक है, कोविड उन्होंने रीजन दिया है, लेकिन दूसरे भी जैसे रिलीजियस प्रोग्राम्स हैं तो वो उसकी इजाजत दे रहे हैं। लेकिन चूंकि जैसे हम देख रहे हैं सादिया साहिबा कि कोविड की शरह में भी कमी आ रही है और अब मुख्तलिफ तकरीबात हो रही हैं, तो क्या हम लिमिटेड क्वांटिटी नहीं बता सकते हैं कि ये क्वांटिटी होनी चाहिए अगर एडमिनिस्ट्रेशन इस तरह का ताउन करे? मैं बात कह रही हूँ कि एडमिनिस्ट्रेशन को चाहिए, मैं आपके प्लेटफॉर्म से भी और अपने एज सिंडिकेट मेंबर होने की हैसियत से भी एडमिनिस्ट्रेशन से बात करूंगी कि उनको एक तादाद मुकर्रर कर देनी चाहिए जहां एसओपीज को फॉलो किया जाए और अगर इजाजत दी जाए तो कोई हर्ज की बात नहीं है। मतलब ऐसी कोई बात नहीं है, हम भी स्टूडेंट थे और यूनिवर्सिटीज और वहाँ पर इवेंट्स और फंक्शंस होते रहे हैं और हम उसका हिस्सा रहे हैं। तो मेरा ये ख्याल है कि क्योंकि मैंने इस टॉपिक पे बात नहीं की है, क्योंकि मुझे सडनली कॉल आई, आज सैटरडे का दिन था, वरना मैं यूनिवर्सिटी पहले इस मामले पे पर्सनली बात करती, लेकिन क्योंकि मुझे मैंने आपके शो में बात कर ली है, लेकिन मैं पर्सनली इस मामले को यूनिवर्सिटी के साथ टेकअप करूंगी, उनसे इसका पूछूंगी। और आपको बिल्कुल हम अप्रिशिएट करते हैं कि जिस तरह से मैच्योरली, अगर कोई ऐसी वैलिड इशू नहीं है और रीजन नहीं है
तो बिल्कुल स्टूडेंट्स को इजाजत दी। दायरा अखलाक में जो ज़ाब्ता अखलाक है यूनिवर्सिटी का, उसमें रहते हुए फंक्शंस करने की इजाज़त होनी। सादिया साहब, आप बहुत मैच्योरली जवाबात दे रही हैं और मैं आपकी इस बात को अप्रिशिएट करना चाहूँगी। इसी तरह से जो है बातचीत करनी चाहिए, इसी तरह से जवाब देनी चाहिए। आप हमारे साथ लाइन पे ही रहिएगा। एक स्टूडेंट ने हमें ज्वाइन किया स्टूडियोज़ में, उनका मौक़िफ़ भी शामिल कर लेते हैं, जो कि एक तंजीमी एक स्टूडेंट फेडरेशन के जो हैं वो सरबराह हैं। तो हम यहाँ पे यकीनन ऐसा तो नहीं है कि पूरा मलबा ही एडमिनिस्ट्रेशन पे डाला जाए। प्रोग्राम ऑब्वियसली इस तरह के नहीं होते हैं, जो भी टॉक शोज़ वगैरह जिस इशू पे होते हैं उसमें दोनों हर जगह का मौक़िफ़ जो है वो शामिल किया जाता है। तो अगर स्टूडेंट्स की भी कोई गलती है तो हम उसको भी सामने रखना चाहते हैं। वी डोंट वांट टू पुट एडमिनिस्ट्रेशन इन द ट्रबल, राइट? वी वांट टू स्पीक द ट्रूथ। तो जाहिर साहब, आप बताइए, अवां ॿुधायो त छा अवां यूनिवर्सिटी एडमिनिस्ट्रेशन के इन मामले ते सही तरह सां अप्रोच कयो? त तव्हां कीअं मतिलबु अप्रोच कयो? त तव्हां बाबा एकता ॾिहाड़ो जेको आहे मल्हाइण पिया चाहियो, पोइ उन्हनि जो रिस्पॉन्स बि असांखे ॿुधाइजो त कीअं आयो? सभ खां वॾी महिरबानी त तव्हां असांखे मौक़ो ॾिनो आहे पंहिंजो आवाज़ु रखण जे लाइ। बुनियादी तौर ते मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त थींदो ईअं आहे त जेके प्रोग्राम हूंदा आहिनि उहे स्टूडेंट वीक में अनाउंस थींदा आहिनि। ऐं जॾहिं असीं एडमिनिस्ट्रेशन सां राब्ते करण जी कोशिशि कईसीं त उन्हनि खे 13 तारीख़ ते मूं एप्लीकेशन ॾेई आयुमि त बाबा असां जेको आहे सो कल्चरल प्रोग्राम करणु चाहियूं था। 20 तारीख़ उन में 20 अक्टूबर रखी हुईसीं ऐं तव्हां इन्हनि 7 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे सो असांखे रेस्पॉन्ड कयो, असां प्रोग्राम करणु चाहियूं था। ठीकु आहे, मां डिसेंबर जे लाइ यकीनन रिक्वेस्ट कई हुई न। हा, उन में अॻ में त न करणो हुयो। हा, त उन खां पोइ न, डिसंबर में प्रोग्राम सेमेस्टर जी वजह सां असां डिसंबर में प्रोग्राम कोन कंदा आहियूं। प्रोग्राम थींदो आहे बुनियादी तौर ते स्टूडेंट वीक जे अंदरि। ठीकु आहे। त उन खां पोइ ईअं थियो त असां 13 ते एप्लीकेशन हिननि खे ॾिनीसीं, हिननि कंहिं बि क़िस्म जो को बि रेस्पॉन्ड न ॾिनो। वरी असां ॿी एप्लीकेशन ॾिनीसीं 25 अक्टूबर त बाबा असांखे परमिशन ॾियो, असां कल्चरल प्रोग्राम कयूं था। उन ते जीअं तव्हां सवेर चयो त स्टूडेंट एडवाइज़र जो जेको लहजो हुयो, यकीनन उन जो लहजो उते बि असां सां इहो हुयो ऐं उहो ईअं महसूसु कराए पियो त जेको आहे सो जे माटली माउ वारो सलूक थींदो आहे, ख़ासि तौर ते असां सिंधी जेके शागिर्द आहियूं उन सां। उन खां बाद में 2 एप्लीकेशनूं उन्हनि खे ॾिनियूंसीं। ॿिया जेके रिसोर्सिस हुया, सोर्सिस वग़ैरह, उहे सभु इस्तेमालु कयासीं ऐं मजबूरन असां नेठि वीसी साहब सां मुलाक़ात कईसीं ऐं उनखे इन्हनि सभिनी शयुनि जे बारे में आगाह कयोसीं त बाबा हीअ असां प्रोपोज़ल ठाहे वेंदा आहियूं ऐं कल्चर डिपार्टमेंट वारा बि असांखे सपोर्ट कंदा आहिनि ऐं तव्हां असांजे काफ़ी सारनि प्रोग्राम्स वग़ैरह में आया आहियो ऐं असांखे परमिशन ॾियो त असां पंहिंजो प्रोग्राम कयूं। तंहिं ते वीसी साहब सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थी त उन जीअं मैडम साहिदा साहिबा चयो त डिपार्टमेंट जे तरफ़ां या अकेडमिक प्रोग्राम थींदा आहिनि त वीसी साहब इहो मौक़िफ़ ॼाणायो त असां सिर्फ़ु जेको आहे सो अकेडमिक जेके प्रोग्राम आहिनि उन्हनि जी परमिशन ॾींदासीं। त उन खां पोइ वीसी साहब खे मूं चयो त जेकॾहिं तव्हां अकेडमिक जी ॻाल्हि कयो था त हिते 15 अक्टूबर ते मिलाद शरीफ़ थियो आहे, 2 नवंबर ते यौम मुस्तफ़ा थियो आहे, 9 नवंबर ते जेको आहे सो आर्ट्स ऑडिटोरियम जे अंदरि यौम इक़बाल जो प्रोग्राम थियो आहे। इहे त अकेडमिक प्रोग्राम कोन आहिनि। त उन ते वीसी साहब मूंखे चयो त मूं तोखे हिते आर्ग्यू करण जे लाइ कोन घुरायो आहे ऐं जेको आहे सो जेको जवाबु आहे उहो ॿुध ऐं उन खां बाद में हलिया वञो। अच्छा, अवां सां केतिरा जेको आहिनि हिन मामले में गॾु आहिनि शागिर्द? जीअं सादिया साहिबा बि ॻाल्हि करे रहियूं आहिनि त यकीनन जेकॾहिं हिकु शागिर्द वञी करे चवे थो त प्रोग्राम कयो त ऑब्वियसली या त हिकु ग़लति ॻाल्हि आहे। यकीनन तव्हां वटि हिकु क्वांटिटी हूंदी जेका हिन प्रोग्राम में शरीक थियण पई चाहे त यकीनन पोइ इंतिज़ामिया अवां सां तावन कंदी। तव्हां सां केतिरा गॾु आहिनि? इन जे लाइ असीं स्ट्रेंथ जेका शो कईसीं त असांजो जेको 9 सेप्टेम्बर ते वीसी ऑफिस जे साम्हूं धरणो लॻो हुयो ऐं असीं सवनि अच्छा, मां प्रोटेस्ट बि कयो? जी जी जी। अच्छा, जॾहिं मुंहिंजी स्टूडेंट एडवाइज़र सां ॻाल्हि थी त हुननि बिल्कुलु ई मना करे छॾी त को कंहिं बि क़िस्म जो धरणो त कोन थियो आहे, कंहिं बि क़िस्म जो प्रोटेस्ट शागिर्दनि कोन कयो आहे। न, इहो इन क़िस्म जो कूड़ ॻाल्हाए थो। असां वटि सभु सबूत पिया आहिनि मीडिया जे अंदरि। अवां वटि पिक्चर्स आहिनि हुन प्रोटेस्ट जूं? बिल्कुलु पिक्चर्स बि आहिनि, न्यूज़ जे अंदरि या ख़बरूं बि पब्लिश थियूं आहिनि ऐं उन में 9 सेप्टेम्बर ते असां वीसी ऑफिस जे साम्हूं धरणो हुयोसीं, सवनि जे तइदाद में गॾु थिया हुयासीं। स्टूडेंट एडवाइज़र पाण उते धरणे में आयो हुयो, उहे तस्वीरूं असां वटि पयूं आहिनि। अच्छा, मूंसां ॻाल्हाईंदी उन्हनि साफ़ मना करे छॾियो त कंहिं बि क़िस्म जो धरणो प्रोटेस्ट शागिर्दनि जे पारां कोन थियो? न न, बिल्कुलु कूड़ ॻाल्हाए पियो। ऐं इन खां अॻिते जी ॻाल्हि ॿुधायां त उहो धरणे जे अंदरि अची असां सां वेठो ऐं उनजो इहो हुयो त बाबा धरणो ख़तमु कयो। उन खां पोइ असां 5 रुकनी कमेटी ठाहे स्टूडेंट एडवाइज़र सां ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं जॾहिं ॻाल्हि ॿोल थी त हुन उते ई मामिलो टाणण जी कोशिशि कई ऐं जंहिं महिल असां हुन सां मीटिंग जे अंदरि वेठा हुयासीं
त VC साहब जी उनखे ख़ुदि कॉल आई त बाबा ही जेके छोकिरा आया आहिनि उन्हनि जो मसइलो हल कयो। उन ते जंहिंमहिल जेके असांजा चार्टर ऑफ डिमांड्स में मुतालबा हुया, मां हिकु दफ़ो ॿीहर हिते रखणु चाहियां थो, त उन में हिकिड़ो फीस जो मसइलो हुयो त बाबा जेके ही फीस हिननि इज़ाफ़ो कयो आहे उहे वापसि कयूं वञनि। ॿी जेका हिननि जी हिरासमेंट कमेटी आहे उन में शागिर्द अॻुवाण खे शामिलु कयो वञे ऐं जेको ट्रांसपोर्ट जो मसइलो आहे उहो हल कयो वञे। उन खां अलावा ट्रांसपोर्ट जो कहिड़ो मसइलो आहे? ट्रांसपोर्ट जो मसइलो इहो आहे त यूनिवर्सिटी जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी सर्विस कोन्हे, या जेके गुलशन अदीब थी वियो या इवन डिफेंस थी वियूं या जेके ॿियूं काफ़ी सारियूं एराज़ आहिनि त छोकिरियूं या छोकिरा उन्हनि खे प्रॉपर जेको आहे सो वेहण जी जॻह कोन्हे, ईअं लटकंदा अचनि था। त इन ते बि असां इशू उथारियोसीं बाबा जिते पॉइंट जो तइदादु हिकु आहे त उते वधायो वञे। ऐं उन खां अलावा जिते ॿ आहिनि त टे कयो वञनि जीअं ॿार इज़ीली जेको आहे सो अची सघनि। उन खां पोइ यूनिवर्सिटी जे अंदरि जॾहिं यूनिवर्सिटी गेट खां अचूं था त मुख़्तलिफ़ छोकिरनि शागिर्दनि या शागिर्दाणियुनि जा डिपार्टमेंट काफ़ी सारा परते आहिनि, उन्हनि खे पहुचण जे लाइ अधु कलाकु पोइ बि लॻी थो सघे। त असां उन्हनि खे अच्छा, ज़ाहिर हिते इहो बि चयो पियो वञे त कुझु शागिर्द पंहिंजे मुफ़ादनि जे करे बि अहिड़े क़िस्म जा प्रोटेस्ट हणनि पिया ऐं जेकॾहिं हू डिमांड कनि पिया त हू कल्चरल डे जेको आहे मल्हाइणु चाहिनि पिया त हू कंहिं क़िस्म जो ट्रांसपोर्ट जी बि फज़ूल डिमांड कनि पिया त असांखे गाॾी बि खपे या फलाणी जॻह ते सेलिब्रेट करिणो आहे, छा अहिड़ो कुझु आहे? न न, बिल्कुलु अहिड़ो कुझु बि कोन्हे। ऐं मूं वटि एप्लीकेशन्स पयूं आहिनि, असां उन्हनि खे इहा एप्लीकेशन जे अंदरि ई मतिलबु हिकु प्रोग्राम चाहियो पिया, उन्हनि खे इहा शइ क्लियर कई आहे त बाबा असांखे यूनिवर्सिटी जे अंदरि किथे बि ग्राउंड ॾिनो वञे। असां नई उन्हनि खां इन गाॾी जी या कंहिं ॿी मराहत जी या अहिड़ी का शइ जी डिमांड कोन कई आहे। हीअ डिमांड या हीअ जेके मराहतूं जिन खे ॾियनि पिया उहे बि सभिनी खे ख़बर आहे, ॿिया सभु प्रोग्राम थियनि था। आगाह हिकिड़ी मूंखां ॻाल्हि रहिजी वई हली त मां इहा बि ॻाल्हि क्लियर कयां त VC साहब जी असां सां स्कूल ऑफ लॉ जे अंदरि 12 सेप्टेम्बर ते मीटिंग थी चुकी आहे। छा जे हवाले सां? उहे जेके मूं तव्हांखे ॿुधायो त 9 सेप्टेम्बर ते असां जेको प्रोटेस्ट कयो हुयो, 12 सेप्टेम्बर ते स्कूल ऑफ लॉ जेको असांजो डिपार्टमेंट आहे उन जे अंदरि VC साहब ऐं ही ख़ुदि डॉक्टर आसिम जेको स्टूडेंट एडवाइज़र आहे उहो ख़ुदि उन मीटिंग जे अंदरि हुया ऐं उते असीं इहे ई मुतालबा रखियासीं बाबा इहे मसइला हल कयो। ऐं उन मां कुझु मसइलनि जी हिननि यकीन दहानी असांखे कराई। अच्छा, सो रीज़न हाणे मूंखे छा पिया ॾियनि, छो न पिया कराइनि? कोविड वारो रीज़न आहे या इहो ई त बसि सिर्फ़ु अकेडमिक प्रोग्राम्स कराईंदा? हा, हाणे हिते जेके VC साहब जेको असांखे स्टूडेंट एडवाइज़र त क्लियर कोन थो करे पियो, हुन ॾे वञूं था उहो प्रॉपर कंहिं बि क़िस्म जो रिस्पॉन्ड कोन थो थिए। प्रॉपर रीज़न बि कोन रीज़न जेको असीं थींदो क़ानूनी तरीक़ेकार इहो आहे त जॾहिं तव्हां एप्लीकेशन ॾियो था त उनजो रिस्पॉन्ड मिलंदो आहे। हाणे जॾहिं असीं स्टूडेंट एडवाइज़र खे एप्लीकेशन्स ॾिनियूं त स्टूडेंट एडवाइज़र उन असांजी एप्लीकेशन ते जेको रिस्पॉन्ड कयो आहे उहो कयो आहे स्टूडेंट वीक। हाणे स्टूडेंट वीक अनाउंस कॾहिं थींदो, एक्सपेक्टेड डेट छा आहे उहा कंहिं बि क़िस्म जी ॿुधाइण लाइ तयारु कोन्हनि। असीं स्टूडेंट एडवाइज़र खे चयोसीं बाबा ठीकु आहे तव्हां चओ था स्टूडेंट वीक, लेकिन असांखे त डेट ॿुधायो त उहा डेट कॾहिं ॾिनी। उन जे बारे में चवे थो त मुंहिंजी VC साहब सां मीटिंग हले थी पई स्टूडेंट वीक जे बारे में, जेकॾहिं थियो त ठीकु आहे, जेकॾहिं न थियो त ठीकु आहे। त उन ते मूं चयोमांसि त बाबा तव्हां हिकिड़ी ॻाल्हि रखो था, थियो त ठीकु आहे, न थियो त ठीकु आहे, त पोइ तव्हां एप्लीकेशन जे अंदरि जेको आहे सो रिस्पॉन्ड जेको कयो आहे उहो स्टूडेंट वीक छो कयो आहे? जॾहिं हिकिड़ी तव्हांजे अंदरि प्रॉस्पेक्टस जे अंदरि तव्हांजी ॻाल्हि ई कोन थी या उन खां अलावा तव्हां क्लियर ई न आहियो इन्हनि शयुनि में, त असांखे माना मुंझारे जो शिकार कयो था। कंफ्यूजन्स हलनि पियूं त वेदर थींदो या न, हू तव्हांखे कंहिं क़िस्म जी डेट न पिया ॾियनि। ऐं रीज़न जी मां वरी बि तव्हां खां ॻाल्हि हा, रीज़न जी इहा ॻाल्हि हुई त VC साहब जेको ख़ुदि रीज़न ॿुधायो उन इहो चयो त बाबा कोविड आहे ऐं असीं सिर्फ़ु अकेडमिक प्रोग्राम कंदासीं। जंहिं ते मूं VC साहब खे चयो त कोविड डे ऐं अकेडमिक प्रोग्राम त यौम मिलाद शरीफ़ थी वियो, यौम मुस्तफ़ा थी वियो या यौम इक़बाल जेको डे हुयो उहो थी वियो, या ॿियनि डिपार्टमेंट्स जा जेके प्रोग्राम थियनि था उहे त अकेडमिक कोन आहिनि। सादिया साहिबा, आपने इन स्टूडेंट की बात मुकम्मल मेरे ख्याल से सुनी होगी यकीनन। मैंने इनकी बात सुन ली। बात ये है कि ये शुरू हुए कल्चर प्रोग्राम से, ठीक, और बिल्कुल ठीक है, लेकिन ये पहुंच गए जो वहाँ यूनिवर्सिटी में मसाइल हैं। देखिए वो तो खैर उन्होंने अपनी डिमांड्स बता दी ना कि ये भी हमने साथ में रखी थी। उसके लिए हर दौर में यूनिवर्सिटीज में स्टूडेंट्स और पास टाइम टीचर्स और प्रोफेसर्स मिलकर जिद्दोजहद करते रहे हैं, इसमें कोई दो राय नहीं है। वो बिल्कुल हमारा हक है, जो स्टूडेंट है उसको फैसिलिटेट करना एडमिनिस्ट्रेशन और यूनिवर्सिटी की जिम्मेदारी होती है। सही। लेकिन अभी जब मुझसे भी ये आपने शो शुरू किया था तो
आपने कल्चर प्रोग्राम की ना इजाजत मिलने के लिए, मुझे तो ये सब बातें नहीं पता कि इन्होंने धरना भी दिया था। हाँ। और वहाँ ये तो देखें, ये तो बिल्कुल दूसरा टॉपिक है जिसके लिए इनको बिल्कुल एडमिनिस्ट्रेशन को, अगर कोई स्टूडेंट्स को तकलीफ है, शिकायत है, तो उसको वो करना चाहिए। जहाँ तक कल्चर डे की सेलिब्रेशन की इजाजत इनको नहीं दी गई है। अच्छा, और दूसरी बात ये कि मुसलमान मुल्क है तो यौमे मिलाद शरीफ तो मेरा ख्याल से ऑफिशियली हर डिपार्टमेंट, हर सरकारी जगह पर होती है। फिर तो सीएम हाउस में भी हुई है, तो फिर वो कहें कि जी वो क्यों हुई है। तो नहीं, ये तो इस तरह से नहीं कह रहे ना। जो इन्होंने बात की है वो। अच्छा, और दूसरी बात ये कि उर्दू स्पीकिंग और सिंधी, क्योंकि इन्होंने जो बात शुरू की वो बिल्कुल गलत है कि जी सिंधी स्टूडेंट्स के साथ ये हो रहा है, ये बिल्कुल गलत बात है। यूनिवर्सिटीज और कॉलेजेस में लसानी बुनियादों पर वो नहीं होता। कुछ माइंडसेट होते हैं जिनकी बिल्कुल ठीक है, उनसे हमें शिकायत होनी चाहिए, लेकिन ऐसी कोई जनरल कराची यूनिवर्सिटी से शिकायत नहीं है कि मैं वहाँ पढ़ चुकी हूँ। हर दौर में सिंधी, बलोच, पंजाबी स्टूडेंट्स पढ़ते हैं। अव्वल तो सिंधी, बलोच, पंजाबी हमें गिनना नहीं चाहिए। नहीं, और हाँ, वो तो बिल्कुल सही बात है। जो एजुकेशन जो इन्होंने कहा है कि स्टूडेंट एडवाइजर का रवैया है, जिसकी आपने भी शिकायत की जी। है। अच्छा, प्रोटेस्ट की बात मैंने भी उनसे की थी सादिया साहिबा, लेकिन वो कह रहे थे कि स्टूडेंट ने किसी किस्म का प्रोटेस्ट नहीं किया, और फिर तो खैर उन्होंने ठक करके कॉल ही बंद कर दी। देखें, प्रोटेस्ट इन्होंने इवेंट के लिए नहीं किया, इट वाज फॉर द इवेंट एज वेल। डिमांड रखी गई कि जी हमारी बसों का प्रॉब्लम है, और ये वो उसके लिए इन्होंने प्रोटेस्ट नहीं। अच्छा, ठीक है। अच्छा, और दूसरी सही है, ये बात क्लियर हो गई। इसीलिए हम उनको दावत देना चाह रहे थे कि ताकि वो प्रोग्राम में आए और ये चीजें क्लियर हो सकें, क्योंकि ये खबरें बन रही थी। मैं उनसे उनके रवैये पर, उनके ना जवाब देने पर जरूर उनसे बात करूंगी। वो मैंने आपसे कहा है। जी जी, ठीक है, ठीक है, वो मैं जरूर बात करूंगी। लेकिन एक कल्चर इवेंट को यूनिवर्सिटी के अंदरूनी मसाइल से मिलाना, और या नहीं, हम तो बिल्कुल भी नहीं मिला रहे। वो तो खैर इनसे सवाल किया गया तो उनके जवाब में इन्होंने इस तरह से बोला। लेकिन मेन जो हमने ये प्रोग्राम करना चाहा वो इसी मामले पे करना चाहा, क्योंकि चूंकि इन्हें इजाजत नहीं मिल रही थी। तो अब जैसे आप एक अथॉरिटेरियन हैं, आपके आने से बहुत सारी चीजें, बहुत सारी बातें क्लियर हो गई हैं। तो इसीलिए हम चाह रहे थे कि एक फोरम पे बैठ के जब हम साथ में बात करेंगे तो बहुत सारी कंफ्यूजन्स और बहुत सारी जो ऐसे प्रॉब्लमेटिक बातें हैं वो बड़े आराम से क्लियर हो जाएंगी। जी जी, मैं मंडे को वीसी साहब से बिल्कुल कांटेक्ट करूंगी, उनसे टाइम लूंगी और इस मसले पे बात। बहुत ज़बरदस्त बात है। आपने बहुत मचोरली हमें आंसर किया और अच्छे से कोऑपरेट किया। आपका बहुत शुक्रिया सादिया साहिबा, एंड वी लुक फॉरवर्ड कि आप इस मसले को बड़ी आसानी से और मचोरली इसको डील कर लेंगी। बहुत शुक्रिया आपका। तो नाज़रीन, इतने प्रोग्राम जो वक्त ख़त्म थी चुका है, ऐं सर अवां जी वॾी वॾी महिरबानी। सो अच्छा, जेको प्रोटेस्ट आहे अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि मां क्लियर कंदो हलां त सादिया साहिबा चयो त इहो अल्हम्दुलिल्लाह असीं मुस्लमान आहियूं ऐं इन्हनि सभिनी शयुनि में बिलीव कयूं था। मिलाद बि थियणु घुरिजे, यौम मुस्तफ़ा बि थियणु घुरिजे, बक़ाया प्रोग्राम बि थियणु घुरिजनि। पर जीअं सादिया साहिबा चयो त इहो जेको कल्चर डे आहे उहो बि सरकारी सतह ते मल्हायो थो वञे। तव्हां ॾिठो हूंदो सिंध जे ॻोठनि शहरनि में जेके बि तालीमी स्कूल नंढा वॾा यूनिवर्सिटी आहे त हर सतह ते मल्हायो थो वञे। त जीअं यौम मुस्तफ़ा या मिलाद मल्हायो थो वञे, त ईअं ई असां चाहियूं था त बाबा हुन में असां मुस्लमान आहियूं ऐं असांजो फैथ आहे, त ईअं ई फ़िलहाल हू अवां खे मना ई कनि पिया त असां न मल्हायूं। असीं उन्हनि ठिप जवाबु ॾेई छॾियो आहे ऐं हू कंहिं बि क़िस्म जो असांखे जवाबु ॾियण लाइ चई छॾियो आहे त बाबा असां प्रोग्राम जी परमिशन कोन ॾींदासीं, तव्हां जेको आहे सो हलिया वञो। ठीकु आहे, तव्हां असांखे तमामु जेको आहे नज़र बि अचो पियो त यकीनन तव्हां एकता जो ॾियारो कराए रहंदो, यकीनन थियणु बि खपे। वाई नॉट, रेडियो सरगर्मियूं हुजणु खपनि। अच्छा, ॿियो प्रोटेस्ट जो आउं बि क्लियर थियणु चाहियां पई त जेको प्रोटेस्ट हुयो उहो मां हिन हवाले सां कोन कयो हुयो। न, असीं उन में जेके मुख़्तलिफ़ डिमांड्स मां रखियूं जेके मां तव्हांखे ॿुधायो उहो असांजो 9 सेप्टेम्बर ते लॻी। कल्चरल डे मल्हाइण जे लाइ असीं इन्हनि खे एहतिजाज जो चिताव ॾिनो आहे त असीं कंहिं बि वक़्तु प्रोटेस्ट जी कॉल ॾेई सघूं था, पर असीं कन्फ्लिक्ट में वञणु नथा चाहियूं। सही ॻाल्हि, असीं चाहियूं था त असांजो जमहूरी हक़ आहे, जॾहिं आईने पाकिस्तान इजाज़त ॾे प्रॉपर्ली हिकु ॻाल्हि यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जे साम्हूं रखी त भई असां हे फलाणो ॾींहुं मल्हाइणु चाहियूं पिया। बाक़ी ॿिया पंहिंजा जेके इशूज़ आहिनि उहे यूनिवर्सिटीज़ में बि थींदा रहंदा आहिनि। शागिर्दनि खे बाक़ाइदा हक़ आहे त उहे पंहिंजा मामला अॻियां रखनि। तो नाज़रीन, इहो जो प्रोग्राम अवां फीडबैक ॾियणु ज़रूरु असांखे ॾिजो त हीउ प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो। इहे अहम मसला हुया जेके अॼु असीं प्रोग्राम में उथारियासीं। इंशाअल्लाह ईंदड़ हफ़्ते मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।